अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी बहतरीन ऐं नाले वारी ॻाइणी मैडम हुमैरा चन्ना। गुलकारा हुमैरा चन्ना केर ऐं किथां जी आहे, संदसि एतिरी शोहरत सिंध में कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी नाले वारी ॻाइणी मैडम हुमैरा चन्ना 1970 ईस्वी धारे हैदराबाद में पैदा थी। मैडम हुमैरा चन्ना जी वालदा मैडम लकी नाज़ बि पंहिंजे दौर जी मशहूरु फ़नकारा थी गुज़री। मैडम हुमैरा चन्ना बि पाकिस्तान जी हिकु बहितरीन फ़नकारा आहे। हिन सिंधी, उर्दू, बलोची, सराइकी ज़बाननि में केतिरा ई गीत ॻाए ख़ूब शोहरत माणी आहे। मैडम हुमैरा चन्ना मौसीक़ी सिख्या उस्ताद बशीर अहमद ख़ान ऐं मौसीकार निसार बज़नी खां वरिती। संदसि शुमार मुल्क जे बहितरीन फ़नकारनि मंझि थिए थो। पाण सिंधी मीडिया जी बि हिकु मशहूरु गुलकारा आहे ऐं मौसीक़ी टीवी जे मौसीक़ी प्रोग्रामनि में बतौर जज जे बि शिरकत करे थी। हिन केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे, जंहिंमें पाकिस्तान समेत इंडिया, सऊदी अरब, दुबई, अमेरिका में भी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।